अव्हां छा प्यार मां ॼाणो, अव्हां जो प्यार बेमाना। जी हाँ, समझी विया हूंदव तव्हां। अॼु असांजी मंज़िल आहे लाड़कानी तरफ़। हिकिड़ो हैदराबाद जी तरफ़ ऐं हिकिड़ो लाड़काने जी तरफ़। जीअं असां वेंदासीं त हेॾे लाड़कानो आहे। ऐं ही साईं जो घर आहे। साईं खे असीं ॿुधाए त छॾियो होसीं त असां अचूं था पिया, पर हाणे बैल वॼायूं, ॾिसूं त साईं निकिरनि था। बैल असां वॼाई आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो पियो। वेलकम वेलकम। अंबनि फारुनि ऐं माखीअ लारुनि खां बि मिठड़ो माण्हू सलीम रज़ा कुंबर। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। जीअं तव्हां ॿुधायो, तव्हांजो ॾाॾा साईं ऐं तव्हांजे वालिद साहब कारीगर हुया मिटीअ जे थांवनि जा। बिल्कुलु। ऐं तव्हां कारीगर बणिजी वियो आवाज़ जा। बस इहो कुदरती ॻाल्हि आहे। जो माना होश संभालियो आहे त मौसीक़ी जेको आहे सो मुंहिंजे ज़हन ते जेको आहे सो हावी थी वई। सही। त पोइ तव्हां पहिरियों जेको गीत ॻायो उहो यादि आहे? ऐं उहो हुयो उस्ताद बुखारी जी शाइरी हुई। झोली दे पई लोली सिंधी बोली कौमी बोली जी जल झोली दे पई लोली सिंधी बोली कौमी बोली। ज़बरदस्त। सिंध जो हिकिड़ो सुठो नालो, वॾो नालो उस्ताद नज़ीर हुसैन समो। ज़बरदस्त। मां उन वटि वियुमि ऐं उन खां सिखिया वरितमि। अव्हां छा प्यार मां ॼाणो, अव्हां लाइ प्यार बेमाना। असाणे छॾिया ॼाणे अव्हां जी सार बेमाना। तक़रीबन मां 3 दफ़ा दुबई में परफॉर्म करे आयो आहियां। रिसेंटली असांजी साना जेका अमेरिका जी हिकिड़ी सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, सो उन्हनि जी इन्विटेशन आई आहे। सरे हींअर असीं जेको आहे हलूं पिया संभारा होटल ऐं लाड़काने जो हिकिड़ी ख़ूबसूरत जी नाज़रीन, लाड़कानो जीअं आर्टिस्टनि जो शहर आहे त उन जी जेके लोकेशन्स बि आहिनि जिते असांखे सलीम रज़ा वठी हले थो पियो, उहे बि अहिड़े क़िस्म जूं आहिनि जिते जेको माण्हू वञे थो पियो त उनखे आर्टिस्टिक लुक नज़र अचे थो पियो। दिल
दिल जी धड़कन में तू ही साव साव में। वाह वाह वाह। दिल जी धड़कन में तू ही साव साव में। ॿियो कोई समाए जे न को मुंहिंजी निगाह।